वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद चयो आहे त सियासत खे रियासत ते अहमियत ॾिनी पई वञे। रियासत सां जंग जा ख़तरनाक नतीजा निकिरंदा। न मार्शल लाइ लॻंदो, न इमरान खान असेंबली तोड़ींदो। फ़ौज ख़िलाफ़ आवेला पर ॾेही एजेंडा आहे। सियासी वेढ़ करणी आहे त इमरान खान मौजूदु आहे। सियासत सां वेढ़ तोहीन जो तव्हांजो हक़ आहे, पर रियासत सां वेढ़ हक़ नाहे। न चोटी जो ज़ोर लॻायो, इमरान खान न वेंदो। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे रेलवे वारे वज़ीर शेख रशीद चयो त अपोज़िशन सियासत खे ख़तरनाक हद ताईं खणी वञी रही आहे। हीअ आख़िर कंहिंखे पिया ख़ुशि कनि? दुश्मन मुल्क नून लीग जे बयान ते शादमानिया पिया वॼाइनि। अहिड़नि बयाननि ते पाक फ़ौज खे बि चवणो पियो त सदन में कावड़ जी लहर पखिड़ियल आहे। हुन चयो त रियासत सां जंग अपोज़िशन खे इंतिहाई महांगी पवंदी। मुख़ालिफ़नि खे सियासी वेढ़ करणी आहे त इमरान खान सियासी मैदान ते मुक़ाबले लाइ तयारु आहे। रेलवे वारे वज़ीर वधीक चयो त अपोज़िशन पारां सियासत खे रियासत ते अहमियत ॾिनी पई वञे। मुल्क में न मार्शल आ लॻंदी, न वरी इमरान खान केॾांहुं वेंदो। शेख रशीद चयो त को डिसंबर जी ॻाल्हि पियो करे, को वरी जनवरी जी, पर 31 डिसंबर खां फ़रवरी ताईं सभु कुझु वाज़ह थी वेंदो। हुन चयो त मुल्क में डफेड़ पखेरण जी साज़िश पई कई वञे। अपोज़िशन सां करप्शन खां सवाइ हर मसइले ते ॻाल्हियुनि लाइ तयारु आहियूं।